अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व यसअलूनका अनिर रूहि कुलिर रूहु मिन अम्रि रब्बी सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जने साथिन पे सदकया तड़े बुधई की न बोढ़ी पलह जाम पुनल जो तो झलियो की न ढोड़ी हाणे नाहकन दोरी पैरण में रिहों करिए। मानो मुवे खां बाद पो तकड़ कन तमाम खण खण वाई वात में मंज़ल कन मुकाम लटे लोड़ लतीफ़ चे लटा कन लीलाम पोए मोट मदीने जा जाम आसे तुझे आसरे। हमदई सलात खां बाद काबिल ताज़ीम बानिए महफिल हज़रत क़िबला साईं अलहाज
सैयद खमन शाह शिराजी दामत बरकात मुल आलिया व दीगर फर्जंदाने हजरत किबला साईं सैयदी शाह मुराद शिराजी रहमतुल्लाह अलैह अजो के हिन बाबरकत महफिल जा जी वकार मेहमान मदीनतुल मुनव्वरा खां तशरीफ फरमा थींदड़ अलहाज साईं हाजी नूरुद्दीन जोखियो साहब जीद मजिद हु काबिल एहतराम उलमाए किराम मुअज्जिज मेहमानाने गिरामी ए मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाईरो अल्हम्दुलिल्लाह यारी शरीफ जो माहवार प्रोग्राम आ जैमें असां ऐं तव्हां पंहिंजी हाज़िरी गणाए रहिया आहियूं। अल्लाह साईं असां तव्हां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। आचार सालार गोठ जे आशिकन जे तरफ़ां हर महीने थींदड़ हीअ यारहीं शरीफ शल रब सुने बादशाह पीर जी बारगाह में क़बूल मंजूर फरमाए। इन यारहीं शरीफ जे सदके अल्लाह साईं हिन मस्जिद के जमात के सजे आचार सालार गोठ भर पासन के आबाद ऐं शाद रखे। रमज़ान शरीफ जो महीनो आ, गर्मी जा सतायल भी आयो, वरी सुभाणे के ड्यूटियुनि ते वेंदा, के कमकार सां लॻंदा, टाइम काफ़ी थी चुको आ। अवां जे ख़िदमत में क़ुरान शरीफ जी एक आयत सगोरी जा चंद कलिमात मूं तिलावत कया, उन्हीं जो तर्जुमो तशरीह अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। उन खां पोइ सैयदा तैयबा ताहिरा यानी अम्मा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जो पाक ज़िक्र थींदो। अम्मा खातून जन्नत जो विसाल हिन महीने जी 3 तारीख़ आ ऐं अॼु जेका तारीख़ आ उहा आहे उम्मुल मोमिनीन सैयदा अम्मा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा। अम्मा जो भी पाक ज़िक्र मुख्तसर अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। अॻ में भी मूं अवां खे ॿुधायो आ त पीर सैयद जमाअत अली शाह नक्शबंदी रहमतुल्लाह अलैह जिन जो घरू हिकिड़ो नंढो रिसालो आ, उन में साईं वारनि लिखियो आ त 3 रमज़ान अल मुबारक ते जन अम्मा खातून जन्नत के याद करे हस्बे तौफीक जेका भी नियाज दई सघिया ॾिनऊं। 21 रमज़ान अल मुबारक ते मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु के याद कयऊं, नियाज ॾिनऊं। 10 मुहर्रम शरीफ ते शुहदाए करबला जी नियाज, 12 रब्बिल अव्वल ते मदीने जे साईं जो मीलाद, 11 रब्बिल सानी ते पीरन जे पीर बादशाह पीर जी यारी। ये 5 नियाज़ूं साल में मुकम्मल पाबंदी सां जेको अदा कंदो रहंदो, सैयद सगोरे लिखियो आ त जिंदगी में न उन जो रिज़्क खुटंदो न टुटंदो, पर जे कदी उन जे रिज़्क में खोट पई त क़यामत जे ॾींहुं खुदा जी बारगाह में मुंहिंजो दामन वठी वो खुदा पाक के दाह दे त सैयद जमाअत अली शाह गलत ॻाल्हि कई। एतिरो ही गारंटी वारो अमल आ। अल्लाह से असां तव्हां खे तौफीक अता फरमाए। 3 रमज़ान मुबारक गुजरी चुको आ, 21 रमज़ान मुबारक इंशाअल्लाह जिंदगी रही त ईंदो। ये नियाज़ूं तव्हां पाबंदी सां ॾींदा कयो, अल्लाह से तव्हां खे आबाद कंदो। मदीने जे साईं जो फरमान आ ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाह, मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी
अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां तव्हां जे हिन पाक प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाईरो, अल्लाह ताला जी जात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वयसअलूनक अनिर रूह कुलिर रूह मिन अम्रि रब्बी। सुभान अल्लाह। मुंहिंजा महबूब करीम माण्हू अवां वटि अचनि था, अवां खां जीअं ॿिया सवाल कनि था ईअं हे बि सवाल कनि था त मदीने जा मीर असांखे ॿुधा त रूह कहिड़ी शइ आहे। मुझा मिठा महबूब तोखां माण्हू रूह जे बारे में सवाल कनि था, मालूमात वठनि था। मां रब थो तव्हांखे हुकुम कयां त तव्हां जवाब ॾियो। कहिड़ो जवाब ॾियो? कुल रूह मिन अम्रे रब्बी। इन्हनि पुछंदड़नि खे जवाब ॾियो अवां जे जिस्म में जेको रूह आहे दर हक़ीक़त इहो अल्लाह जो हुकुम आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जो अमर। हाणे इन ॻाल्हि जी वज़ाहत वरी खुदा पाक सूरत यासीन में आखिर में इरशाद फरमाई। सुभान अल्लाह। अल्लाह से फरमाए तो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यकूल लहू कुल फयकूल। रब तो फरमाए त मुझो अमर छाहे, मुझो हुकुम छाहे। अल्लाह से फरमाए तो जॾहिं मूं इरादो कयो त आसमान ज़मीन जोड़ियां, ज़मीनूं पैदा कयां, आसमाननि खे पैदा कयां त मूंखे कारीगर घुराइणा कोन पिया, राजा घुराइणा कोन पिया, मिस्त्री घुराइणा कोन पिया, नक्शे कढण वारा मूंखे घुराइणा कोन पिया। मां रब करीम सिर्फ़ फरमायो कुन थी पो। मुझे कुन चवण सां आसमान बि पाणी ठही तैयार थी विया त ज़मीनूं बि पाणी ठही तैयार थी वयूं। सुभान अल्लाह। माना इहो आहे मुंहिंजो हुकुम अमर। केॾी ताक़त वारो मुंहिंजो अमर आहे। ऐं मुंहिंजा बानहो ऐं इंसानो अवां जे वजूद में मां रूह जी सूरत में इहा ताक़त रखी छॾी। हाणे अवां जे मथां त हिन रूहानी ताक़त खे तव्हां कीअं हासिल कयो था, कीअं तव्हां रूह मजा फ़ाइदो वठो था। मुंहिंजा प्यारा उलमाए किराम फरमाइनि था असांजो हिकिड़ो जिस्म आहे, उन जिस्म खे हलाईंदड़ रूह आहे। जिस्म जो दारो मदार रूह ते आहे। जिस ताईं रूह आहे वॾेरो अचे थो, सरदार अचे थो, नवाब अचे थो, मुफ्ती आलिम अचे थो, ख़तीब अचे थो, फिलानू फिलानू अचे थो। इहो सभु रूह सां आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो। पर जंहिं वक़्त में रूह परवाज़ थी वेंदो आहे ऐं जॾहिं माण्हू खटोले ते खणंदा आहिनि त को बि कोन चवंदो आहे त वज़ीर आज़म पियो अचे, सदर पियो अचे, वॾेरो पियो अचे, सरदार पियो अचे। न न, हर को नंढो वॾो चवंदो आहे त जनाज़ो पियो अचे। जेसि ताईं रूह हो तेसि ताईं सभु कुझु मक़ाम हा। रूह निकिरण खां बाद अदा हाणे जनाज़ो पियो अचे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, मालूम छो त असांजे जिस्म जो दारो मदार रूह ते आहे। पोइ जीअं जिस्मानी खोराकूं आहिनि, जिस्म जा खाधा आहिनि, ईअं रूह जा बि ख़ुदा खाधा ख़लकिया आहिनि। ईअं रूह जी बि ग़िज़ा आहे। जिस्म जी ग़िज़ा, जिस्म जा खाधा
असांजी खुराक मानिया पानिया फला फ्रूटा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खोड़ नेमतूं असांजे वास्ते पैदा फरमायूं जिस्म खे तरह ताज़ो रखण जे लाइ खुदा पाक इलाही शयूं ख़लक़ियूं पर रूह जी केड़ी ग़िज़ा है रूह जी ग़िज़ा फ्रूट ना है रूह जी ग़िज़ा ताम ना है मानी पानी ना है अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब अवां जे रूह जी ग़िज़ा मां रब करीम जो ज़िक्र आहे सुभान अल्लाह सुभान मुझी अल्लाह याद आ मुझो ज़िक्र आ नमाज आ इबादत आ इहो सब रूह जी ग़िज़ाऊं आहिनि ओ मुझा माना जियां पंहिंजे जिस्म जो ख्याल रखी थो जिस्म बीमार थिए थो उनखे डॉक्टरनि ॾे खणी वेंदो आहीं पाण खे अस्पतालुनि भेड़ो कंदो आहीं तोखे जिस्म जो फ़िक्र हूंदो आहे इएं रूह भी बीमार थींदो आहे रूह खे भी बीमारियूं लॻंदियूं आहिनि रूह भी कमज़ोर थींदो आहे पर रूह डॉक्टरनि ॾे कोन खणी वञिबो रूह खे अस्पताल में दाख़िल कोन कबो हाँ जेकॾहिं रूहानी बीमारियूं ख़त्म कराइणियूं आहिनि रूह जो इलाज करणो आहे त रूहानी डॉक्टरनि ॾे वञ उहे कहिड़ा डॉक्टर आहिनि अल्लाह सीधो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन रूह जा डॉक्टर अल्लाह वारा आहिनि मुंहिंजा वली बाना आहिनि जेकॾहिं तुंहिंजो रूह बीमार आहे रूह कम करणु छॾे वियो आहे रूह में ताक़त कान रही आहे अल्लाह वारनि सां रिश्तो जोड़ अल्लाह वारनि सां रूह जी ग़िज़ा वठ अल्लाह वारनि खां सबक वठ उहो सबक पढ़ रूह खे ग़िज़ा ॾे मां रब तुंहिंजे रूह खे ताक़त वारो बणाए छॾींदुसि सुभान अल्लाह सुभान सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो असांजी तवज्जा रूह ॾे घटि हूंदी आहे जिस्म जे तरफ़ ज्यादा हूंदी आहे ओ मुंहिंजा प्यारा जिस्म खे तरह तरह जूं दवाऊं तरह तरह जा खाधा पेश कंदा आहियूं पर रूह जो ख़्याल न आहे जंहिं रूह ते असांजे ज़िंदगी जो असांजे जिस्म जो दारो मदार आहे त प्यारा मुसलमान भाइरो जिन रूह खे सही ग़िज़ा खाराई रूह ते तवज्जा ॾिनाऊं या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह सीधो फरमाए त रूह जी धोअण वारी जेका शइ आहे जीअं कपिड़े खे असां साबुण सर्फ सां धोईंदा आहियूं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो हर शइ जे लाइ का न का शइ हूंदी आहे धोअण वास्ते रूह खे बीमारियूं लॻी वञनि रूह बीमार थी पवे त रूह खे धोईंदो आहे रोज़ो सुभान अल्लाह रोज़ो रूह खे ताक़त भी ॾींदो आहे ऐं रूह जी बीमारियुनि खे धोई ख़त्म कंदो आहे रूह खे जेको ज़ंग लॻंदो आहे उहो मुंहिंजा प्यारा रमज़ान शरीफ़ जो रोज़ो लाए छॾींदो आहे रमज़ान जो रोज़ो ताक़त वारो बणाए छॾींदो आहे वधीक तफ़सील में कोन थो वञा हाणे उन्हनि बुज़ुर्गनि जा मिसाल थो ॾियां जिन जिस्म ते तवज्जा घटि ॾिनी रूह ते तवज्जा जजी ॾिनी सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिन रूह खे सही संभालियो उन्हनि जो छा मक़ाम आहे प्यारा मुसलमान भाइरो हजरत अली हैती रज़ी अल्लाह ताला अन्हु खुदा जो वली आहे फरमाए तो असां बगदाद शरीफ में कुंड पासे में रहंदा हासीं असां धाक ॿुधी
पीरन जे पीर बादशाह पीर जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेड़ा तेरा नारा हा जेड़ा तेरा मुझा प्यारा दोस्तों वाखाणू हुयूं तो वाह वाह दुनिया में पीर आयो आ एड़ो दस्तगीर आयो आ पीर दुनिया में खोड़ पर मुझे पीर जड़ो कंजो पीर ना दर खोड़ मगर दस्तगीर नवा सुभान अल्लाह मुझे पीर जड़ो कंजो पीर नवा दर खोड़ मगर दस्तगीर नवा असां धाक बुधी वाखाण बुधी हजरत अली हैती रहमतुल्लाह अलैह फरमांदा मां इरादो कयो त एड़े बादशाह पीर जी हली ज़ियारत करे अचां सुभान अल्लाह पंथ निकरी आयुस जडे मां बगदाद शरीफ में पहुतुसि रमजान शरीफ जी पहिरीं तारीख़ हुई शाम जो टाइम हो साईं विची जी नमाज पढ़ाए रहा हा मूं भी विची जी नमाज दस्तगीर सोने जे पुठियां पढ़ी जै वक्त में नमाज पढ़ी बादशाह पीर फारग छो एक ये कुंडा है तो दस्तगीर अची वेठो आयल मेहमान साईं जी सोबत में अची वेठा आऊं बची वेठुसि हाणे कचहरी हले पई ख़बरूं हलन पयूं मां वेठो हुजां त हिकिड़ो शख्स आयो दस्तगीर खे अर्ज़ कई मुंहिंजा सोना अज दिल घुरे थी त मूं घर अची थिए जे मेंधरो मेहमान ताने तनूरन में भेरे हणा भाण पो पेकन सूदो पाण सिर घर घोरिया सैयद तां सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं मुझी दिल घुरे थी ए तन मेरा जे चश्मा में ते मैं मुर्शिद वेखना रजा लूलू दे मुड़ी लख लख चश्मा हिक खोला हिक कजा इतना डिठिया मैनू सब्र न आवे और किथे वल भजा मुर्शिद दा दीदार है बाहू मैनू लख करोड़ा हजा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत अली साईं हैती दो फरमाए फकीर आयो अर्ज के मुझा सोना मुर्शिद कामिल रमजान शरीफ जो पहिरियों रोज़ो आ अज मुझी दिल थी घुरे मुझा बच्चा चाहन था त अज मुर्शिद करीम दस्तगीर असां वट रोज़ो खोले सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं आऊं दावत ॾियण आयो आहियां पोइ तव्हां जी छा मर्ज़ी आहे सुने बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह फरमायो फकीर साहब तव्हां हली इंतजाम कयो आऊं शाम रोज़ो तव्हां वटि छोड़ी हाणे हजरत अली है तीदो फरमाए असां सोच में हुआसीं असीं साईं जा मेहमान साईं त ॿियनि जूं दावतूं जो क़बूल करे हक़ त इहो हो त साईं अॼु हिते रोज़ो खोले असां सां गॾु फरमाए तो मां सोचा पयो तो एकड़ो बियो फकीर अंदर आयो मस्जिद में बादशाह पीर खे अर्ज के मुझा सोना कामिल पीर अज दिल जो इरादो आ त मूं सारी दे सुपरी अची जे कार
पेरन धरिया पिंबड़ियों हंद विछाया वार पो साजन सब जमार मत गोली थी गुदारिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा साईं दावत खणी आयो आया अज दिल घुरे थी अज रमज़ान जो पहिरियों रोज़ो आ तव्हां असां जे गरीबाने कखन में अचो असां वटि रोज़ो खोलियो बादशाह पीर उल फकीर जी भी दावत क़बूल कई इएं ॿियो आयो टियों आयो 7 फकीर आया 7 फकीरनि जी पीरनि जे पीर बादशाह पीर दावत क़बूल कई असां वेठा आहियूं सांझी जो टाइम वेझो थियो आहे रोज़े खोलण वारो टाइम वेझो थी वियो असां सोचूं पिया त साईं खे 7 दावतूं आहिनि वञनि बि कोन था वेठा बि हिते आहिनि एसिताईं हवेलीअ मञा फ्रूट खजी आया ताम खजी आया असांजे अॻियां दस्तरख़्वान लॻो साईं पाण असां सां गॾु वेठो ऐं आज़ान आई रोज़े छोड़ण जो टाइम थी वियो असां बि रोज़ो खोलियो पीरनि जे पीर बादशाह पीर बि रोज़ो खोलियो ऐं रोज़ो बि खोलियां पियो खावां पियां पियो पर सोचां पियो त मूं धाक वॾी ॿुधी त गम दस्तगीर आहे पीरनि जो पीर आहे लेकिन 7 मुरीदनि सां वाइदो करे वेठो अवां जी दावत में ईंदुसि पर वया बि कोन वेठा हिते आहिनि मूंखे सम्झ में ॻाल्हि कान पे आई मां रोज़ो त छोड़ियो पर सॼे रोज़े इफ़्तारीअ में इहो ख़्यालु मुंहिंजे दिमाग़ में डोड़ंदो रहियो ताजो असां निमाज़ शुरू कई पीरान पीर दस्तगीर निमाज़ पढ़ाई निमाज़ ख़त्म थियण खां बाद मूं ॾिठो त 2 हमरा पाण में मस्जिद में मिलिया आहिनि हिकिड़ो ॿिए खे पियो चवे दादा अॼु भाग खुला अॼु पीरनि जे पीर बादशाह पीर असांजे घर रोज़ो खोलियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मूं चयो त अॼु मुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे छा ॻाल्हि आहे साईं असां सां गॾु रोज़ो खोलियो गॾु दुआऊं थियूं ज़िक्र फिक्र थिया हाणे नमाज़ पढ़ी आहे हे फ़कीर तो चवे त साईं असांजे घर रोज़ो खोलियो ईअं ॿियो ज़ाहिर थियो ॿियो चवण लॻो अदा मुबारक हुजे अॼु पीरनि जे पीर बादशाह पीर मूं वटि रोज़ो खोलियो सुभान अल्लाह इएं 5-6 मुरीद पाण में मिलिया मुबारकूं पिया ॾियनि आऊं हैरान थी वियुसि जॾहिं पीरनि जे पीर बादशाह पीर दुआ घुरी नमाज़ जी आख़िरी पाण ॿाहिरि आया मूं ॿाहूं ॿधी अर्ज़ु कयो पीरनि जा पीर बादशाह पीर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झायो मुंहिंजे दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कान थी अचे सुहिणे गौसल आज़म रहमतुल्लाह अलैहि फरमायो अली हैती वो कहिड़ो सवाल आहे उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जेका तोखे सम्झ में कान थी अचे मूं अर्ज़ु कयो कबिला साईं अॼु पाण रोज़ो गॾु खोलियोसीं हा उन वक़्तु 2 टे मुरीद त आया हा अव्हां खे दावत ॾेई विया अवां हाँ बि कान कई इहो मसइलो पंहिंजी जाइ ते अञा तव्हां विया बि कोन रोज़ो बि अवां असां सां गॾु खोलियो पर हाणे निमाज़ खां बाद कुझु फ़क़ीरनि खे मूं ॾिठो हिक ॿिए खे मुबारकूं पे ॾिनाऊं त अॼु दस्तगीर असां वटि रोज़ो खोलियो फिलाणे चयो त मूं वटि रोज़ो खोलियो पीरनि जे पीर बादशाह पीर साईं सम्झ में ॻाल्हि कान थी अचे अवां वेठा बि हिते हुआ रोज़ो असां सां गॾु अवां खोलियो ये गाल समझायो हजरत गौसल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो अली हैती मस्जिद शरीफ खां ॿाहिरां तोखे इन सवाल जो जवाब ॾियां जंहिं वक़्त में असां मस्जिद शरीफ खां ॿाहिरि निकितासीं हिकिड़ो वॾो वण हो दायरे वारो उन वण जे साम्हूं असांखे बादशाह पीर बिहारियो फरमायूं अखियूं पहिरीं बंदि कयो पोइ क़ादरी सिलसिले जो ज़िक्र हलायो ला इलाहा इल्लल्लाह
बातिल जाहिर है अल्लाह, हाफिज नासिर है अल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। दोनों मकामी है अल्लाह, दोनों जहां में है अल्लाह, जिस्म में जामे है अल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा मुसलमान भाईरो, बादशाह पीर फरमायो हाने अखियूं खोलियो। जियां सा अखियूं खोलियो, साईं अली हैती रहमतुल्लाह अलैहि फरमान था, सच पुछो त वण जे हर पन ते ॾिठम त दस्तगीर वेठो आहे। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, नारे गौसिया। पन्न पन्न ते दस्तगीरा चैनी कुंडन खां आवाज पियो अचे, वाह मुंहिंजो हसनी हुसैनी पीरवा, सुभान अल्लाह, वाह मुंहिंजो हसनी हुसैनी पीरवा, अदा जीलानी गिलानी दस्तगीरवा, जीलानी गिलानी दस्तगीरवा, वाह मुझो हसनी हुसैनी पीरवा, वाह मुझो हसनी हुसैनी पीरवा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बादशाह पीर रहमतुल्लाह ने फरमायो, अली हैती 7 मुरीद दावत करे विया, पर अज 70 करे वञन हा, 70,000 मुरीद दावतूं ॾेई वञन हा। दस्तगीर पंहिंजे वाइदे मुताबिक़ 70,000 मुरीदनि जी दावत में पहुचे हा। सुभान अल्लाह। ही छा हो? रूहानी ताकत। सुभान अल्लाह। जिन रूह जी ताकत ॾिठी, जिन रूह खे सही ग़िज़ा खाराई, जिन रूह ते तवज्जो ॾिनी, मुझा प्यारा खुदा पाक उनखे इहो मक़ाम अता फरमायो, सुभान अल्लाह, इहो दर्जो अता फरमायो। ऐं हिकु मशहूर करामत साईं जी बयान कंदो आहियां। दोस्तनि जी फरमाइश आहे, उन्हीं जो ताल्लुक भी रूहानी ताकत सां आहे। बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह बगदाद शरीफ में जलवा फरोज़ा, बाराड़ी जो हिकिड़ो मुरीद आहे, कुराड़ो आहे, पोड़ो आहे। साईं जी दरबार में आयो, अर्ज कई, मुंहिंजा साईं मां दावत खणी आयो आहियां, मुंहिंजे भर पासर में मूं अवां जो ज़िक्र बयान कयो आहे त पीर खोड़नि, पर मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर कोन्हे। माण्हू चवनि पिया, ओ कुराड़ा, जे एॾो तुंहिंजो पीर आहे त कॾहिं दावत कर, असां ॾिसूं तुंहिंजो मुर्शिद कहिड़ो आहे, तुंहिंजो पीर कहिड़ो आहे। मुंहिंजा साईं हाणे महिरबानी कयो, मूंखे टाइम ॾियो, मुंहिंजी दावत क़बूल कयो, ऐं भर पासा जताईंदुसि। माण्हू ईंदा जहिड़ो मुंहिंजो हाल आहे, मां उन्हनि जे लंगर फ़कर जो इंतज़ाम कंदुसि, अवां मूंखे टाइम ॾियो। बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह सोचियो, जॾहिं एतिरा माण्हू ईंदा, जॾहिं इहे सभु ॻोठ वारा ॿारहाड़ियुनि जा माण्हू सॾींदो, दावत ॾींदो, ईंदा, हिन उन्हनि जे अॻियां वॾी धाक कई आहे, ज़िक्र कयो आहे त मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आहे। त हाणे करामत बि अहिड़ी ॾेखारिजे जो उन्हनि खे ख़बर पए त वाकई पोढ़े जो पीर पीरनि जो पीर आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमायो, फ़कीर साहब
असांजी दावत थोड़ी मांगी आ ते सही जेड़ो मुझो हाल आ जेड़ी फरमाइश होंदी बकरो चवंदा त बकरो कोंदस देसी कुकड़ चवंदा त देसी कुकड़ जेड़ी फरमाइश कंदा उहा थींदी मुझा साईं पर मुखे टाइम जरूर दियो मुझी इज्जत जो सवाल आ बादशाह पीर फरमायो टाइम असां तोखे ॾियूं था शर्त हिकिड़ो आ त असांजी जेका सवारी आ उनखे अॻ में खाराईंदे सुभान अल्लाह पोइ मां खाईंदुसि कबिला साईं तव्हां घोड़े ते ईंदव उठ ते अॻ में वञी गाह जो इंतजाम थो कयां पान फरमायूं वे ॿिया पीरनि जेके घोड़नि उठनि ते चढ़ी हलंदार मां दस्तगीर पीरनि जो पीर शींहं ते घुमंदो आहियां सुभान अल्लाह सोना पो ॿुधो आहे त शींहं गोश्त खाईंदो आहे पोइ भला शींहं जे लाइ अलहदा गोश्त जो इंतजाम कंदुसि कहिड़ो मुंहिंजो हाल आहे फरमायूं उहे ॿिया शींहं जेके गोश्त खाईंदा आहिनि मां पीरनि जे पीर बादशाह पीर जो शींहं गोश्त खाईंदो आहे पर जानवरनि जो न इंसान जो गोश्त खाईंदो आहे अल्लाह अल्लाह फ़कीर जे बंदोबस्त करे सघी त टाइम वठ न त ढकी भली आहे अर्ज़ कई मुंहिंजा साईं मुंहिंजा 11 पुट सधोरा चइए कारण पोड़ी घरवारी आ मां आया भली तव्हां शींहं ते सवार थी अचो उहो शींहं वठी अचजो जेके माण्हुनि जा गोश्त खाए थो मुंहिंजा कबिला साईं अचजो ज़रूर 11 पुट पेश कंदुसि ज़रूरत पई त मां पोढ़ो बि हाज़िर आहियां मुंहिंजी पोढ़ी कुंवार बि हाज़िर आहे सुभान अल्लाह ना उम्मीद न कजो बादशाह पीर फ़कीर जी मोहब्बत ॾिठी फ़कीर मोहब्बत वारो आ जेको चवे पियो पीने को तो पी लूंगा पर शर्त जरा सी है सुभान अल्लाह पीने को तो पी लूंगा पर शर्त जरा सी है अजमेर का साकी हो बगदाद का मैखाना अजमेर का साकी हो बगदाद का मैखाना और संगे दर जाना पर करता हूँ जबी साई सजदा न समझ नजदी सर देता हूँ नजराना सजदा न समझ नजदी सर देता हूँ नजराना सुभान अल्लाह सुभान अल्लाह सैयद जी चाहता है तोहफे में भेजूं तुम्हें आँखें जी चाहता है तोहफे में भेजूं तुम्हें आँखें आज दर्शन का दर्शन हो दर्शन का दर्शन हो नजराने का नजराना नजराने का नजराना बेखुद किए देते हैं अंदाज़े जाबाना आ दिल में तुझे रख लो ऐ जलवे जाना ऐ जलवे जाना सुभान अल्लाह सुभान अल्लाह बादशाह पीर टाइम ॾिनो फ़कीर इंतजाम करे छॾियो गोठ जटाया आयो आचार सालार गोठ हाजी दरिया खान गोठ दाबेची गरीबाबाद मार्केट घारो भर पासे जिते पहुंची सभिनी खे मुंहिंजा प्यारा दावत आयो त अॼु मुंहिंजो पीर अचे थो पीर सभिनी जा भलारा पर यार मुंहिंजो पीर ॾिसण जहिड़ो आहे
सुभान अल्लाह सुभान अल्लाह खल्क अची जमा थी सरदार वडेरा पीर फकीर आलम हाफ़िज़ कारी गॾु थिया आवाम गॾु थियो मुंहिंजा दोस्तो जॾहिं पीरनि जो पीर बादशाह आयो सभिनी माण्हुनि खे चयईं मुंहिंजो पीर अची रहियो आहे दस्तगीर जिलानी मुंहिंजो दस्तगीर पीर अची रहियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ख़ुशीअ में पूरो न पियो थिए ऐं चवे पियो तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं आहीं दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं आहीं दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं साईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं आहीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं बिल्कुलु वेझा आया मजमू लॻो पियो आहे माण्हू सभई उथी बीठा बादशाह पीर सभिनी खे सलाम कयो फ़कीर साहब अर्ज़ कयो सुनो अवां जे लाइ जाइ तयार आहे हंध बिस्तरो फरमायो न हंध बिस्तरे जी ज़रूरत कान्हे का फ़कीर तो मूंसां वाइदो कयो हो मूं तोखां वाइदो वरितो हो त अॻ में मुंहिंजी सवारी खे खाराईंदे सुभान अल्लाह शींहं तां लहंदुसि बि बाद में ॿियूं ॻाल्हियूं बाद में अॻ में वाइदो पूरो कर माण्हू सभु हैरान थी विया सुभान अल्लाह हे अजीब पीर आहे शींहं तां लहे कोन थो चवे थो अॻ में मुंहिंजी सवारी खे खाधो खारा फ़कीर गोश्त आणींदो पर न फ़कीर खे ॻाल्हि यादि हुई 11 पुट हा सभई फर्मा बरदार हा चइए कार हा सॾ कयाई त 11 जो 11 लबैक चई पोढ़े जे सॾ ते अॻियां बीठा सुभान अल्लाह बेटा इजाब तो फरमाए त भली मरकन मायरूं सजो सालिहन महशर जे मैदान में इन्हनि ॾहूणा ॾा जमलल अदा ॿियनि वेचारनि ओ जागा जाया कयां 11 पुट निकिरी आया सभई चवण लगा जी बाबा पान फरमायो पुट दस्तगीर मुझे मुर्शिद करीम जी सवारी शींह गोश्त खाईंदो आहे पर जानवरनि जा गोश्त न इंसाननि जा गोश्त खाईंदो आहे मूं अव्हां खे ॿुधायो कोन हाणे वाइदो मां करे आयो आहियां अॼु वाइदो पूरो करणो आहे चओ त मां अॻ में वञा ऐं या कुर्बानी ॾियो त हिकु हिकु थी मुंहिंजे पीरनि जे पीर जी सवारी जो कूत बनजे सुभान अल्लाह 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 वॾो पुट साम्हूं आयो शींहं त हुई कोन का करामत हुई करामती शींहं सुभान अल्लाह शींहं अॻियां आयो त बस छड़प हड़प थींदो माण्हू सभु हैरान थी विया आङिरियूं ॾंदे अची वियूं अजीब पीर आहे पोड़े मुरीद जी कमाई सॼी ख़त्म कंदो पियो वञे पीर खे तरस कोन थो अचे पर इहा ख़बर कान्हे का त अवां सभिनी खे मुतमइन करण जे लाइ दस्तगीर करामत तयार करे रहियो आहे सुभान अल्लाह हिकिड़ो पुट वियो ॿियो वियो टियों वियो 11 पुट हलिया विया साईं पुछो शींहं खां ज़रूरत आहे कंदिलो ॾियाई त हा सुभान अल्लाह फरमायूं फ़कीर साहब अञा मुझी सवारी खे जरूरत आहे पाण मुंहिंजा प्यारा पंहिंजी कुरारी पोड़ी कुंवार खे सॾ के आई उहा हली आई सुभान अल्लाह कुंवार कुर्बान थी वई साईं पुछो शींहं अञा बि ज़रूरत आहे जी हा साईं फरमायूं फ़कीर हाणे तुंहिंजो वारो आहे फ़कीर साहब सिकायल हो त बादशाह पीर ईंदो बगदाद में मेड़ा को वॾो हूंदो आहे सही दीदार कोन थींदो आहे जाइ कान मिलंदी आहे ॻोठ ईंदो मां ढव करे दीदार कंदुसि जॾहिं संदसि वारो आयो बादशाह पीर खे ॿाहूं ॿधी अर्ज़ कई त मुंहिंजा कामिल पीर माण्हू हैरान थी विया अञा पियो चवे त मुंहिंजो कामिल पीर आहे सुभान अल्लाह पुट हलिया विया कुराड़ी हली वई पर
वाह वाह मुरीद तुंहिंजो अकीदो सुभान अल्लाह ऐं हुअण बि ईअं खपे। हाला जो बुजुर्ग साईं पंहिंजा मखदूम साईं नूह सरवरी रहमतुल्लाह अलैह हालन वारा साईं ते हिकु दफ़ो ख़ुदा जी अहिड़ी तजल्ली आई ऐं आवाज़ आयो त मखदूम अॼु जेको तोखे ॾिसंदो सो जन्नत। सुभान अल्लाह ऐं मखदूम नूह सरवरी रहमतुल्लाह अलैह साईं ऐलान कयो त हर कंहिंजो भलो थिए। मुंहिंजा प्यारा ऐलान कयूं सॼो हाला उमड़जी आयो। सुभान अल्लाह नंढा वॾा आया शाम थी शाम साईं मखदूम नूह सरवरी फरमायो सभई दीदार करे विया अञा को रहियो आहे। सुभान अल्लाह चूसी हिकिड़ो धराड़ आहे ॿकिरियुनि चारण वारो आहे बहाला जो शहर में मौजूद आहे पर तव्हांजे दीदार जे लाइ नथो अचे। दीदार जे लाइ नथो अचे। साईं फरमायो मूंखे ॾिसण कोन थो चाहे त कम से कम उन जे अखियुनि ते पट्टी ॿधी अचो। सुभान अल्लाह पट्टी ॿधी अचो मूंखे ॿुधाए त सही त छाजे लाइ भला मुंहिंजी ॻाल्हि में शक आहे। छा ॻाल्हि आहे छाजे करे कोन थो अचे ॿुधाए त सही। मखदूम साहब जो हुकुम थी वियो। फ़कीर डोड़ी विया उन धराड़ खे चयूं त मुर्शिद घुरायो आहे अखियूं बंदि करे अखियूं ॿधी बि हल जे न हलंदे त टंगा टोली थींदी। सुभान अल्लाह जी बाबा हलां थो पर मूंखे कपिड़ो ॾियो त पंहिंजे अखियुनि ते ॿधां। कपिड़ो अखियुनि ते ॿधई वठी आया साईं। साईं मखदूम नूह सरवरी रहमतुल्लाह अलैह फरमायो फ़कीर मूं जेको अॼु ऐलान कयो आहे त जेको मूंखे ॾिसंदो सो जन्नती आहे। तोखे इन ॻाल्हि में शक आहे छा? नक बिला साईं शक न आहे। तूं मुंहिंजा सोना ख़ुदा जो कामिल वली आहीं। उहो वली आहीं जो तुंहिंजी फरई लिखण जे लाइ सुहिणो अबू बकर सिद्दीक़ सिंधूअ में ॿेड़े में मदीने जे साईं खे चाढ़े आयो। सुभान अल्लाह सिद्दीकी ख़ानदान जो बुजुर्ग आहे मखदूम नूह सरवरी रहमतुल्लाह अलैह। उस्ताद चयोसि त फरई लिखी आहे। अॻे फरइयूं लिखंदा मेट सां उनखे जेको आहे सो रंगे पोइ वरी उन ते लिखंदा सुकाए। साईं खे उहा फरई जेका आहे लिखण न पई अचे। मखदूम नूह सरवरी पुराणे हाला में रहंदा हुआ सिंधू दरिया जे कप किनारे ते रहंदा हुआ। पाण फरई खणी जॾहिं उतां आयो आहे ॾिठाई हिकिड़ो ॿेड़ो आयो आहे। उन ॿेड़े में हिकिड़ो अहिड़ो जवान आहे जो सुभान अल्लाह चोॾहीं जो चंड छा लॻे। सुभान अल्लाह चंड चवाए सच जे मठो मोर न भाईं कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं उभरी गच ब अखियूं टियो नक तो में नाहे पेशानी फिरी जी। चंड चवाए सच जे मठो मोर न भाईं कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं उभरी गच जेको मुंह में बरई थो मच सो कदम न भाया पिरी अजे। सुभान अल्लाह चार जवान ॿिया वेठा साईं ॿेड़े में आया हिकिड़ो जवान लथो आहे। साईं मखदूम साहब जो फरमाए मूंखे बाह खां वरताई त पुट हल मदीने जा साईं आया दुआ करण जे लाइ हल तोखे दुआ वठी ॾियां। सुभान अल्लाह मदीने जे साईं मखदूम साहब खे दुआ ॾिनी पुठी थपरी सुणे अबू बकर सिद्दीक़ अखर लिखी ॾिना। मुंहिंजा प्यारा दोस्तो वो धराड़ा अर्ज़ थो करे सोना अहिड़े वलीअ में शक न आहे। अहिड़े वलीअ जी ॻाल्हि में बि को शक न आहे। साईं फरमायो पोइ तूं मुंहिंजो दीदार छो नथो करीं? अर्ज़ कई सोना मुंहिंजो बि मुर्शिद आहे मूं बि कंहिंखां हथ वरितो आहे। वीचारो ग़रीबड़ो आहे मूं वांगुरु ॿकरियूं चारींदो आहे साधड़ो आहे। अॼु अवां जे ऐलान खां अॻ में ॿकरियूं काहे झंग में हलियो वियो आहे। सुबुह सुबुह जो हलियो वियो उनखे ख़बर कान पई। उन खां बाद अवां जो ऐलान थियो आहे। हाणे सोचां पियो जे आऊं अवां जो दीदार कंदुसि आऊं त हलियो वेंदुसि जन्नत में। लेकिन मुंहिंजो मुर्शिद वीचारो साधड़ो जंहिंखां मूं हथ वरितो आहे
वो अलाए जन्नत में वने अलाए केडा वने खबर काने का आऊं जन्नत में हलियो वेंदुस त बेवफाई थी पवंदी पंहिंजे पीर सां इन्ही जे करे इंतजार में आया शाम थी वई आ अना कामिल मुर्शिद कोन पतो आ हाने मुखे बियो एतराज कोने सिर्फ इया गाल आ त मां जहन्नम में वञा तब मुर्शिद सां गॾु वञा जे जन्नत में वञा तब इन पंहिंजे सादड़े मुर्शिद सां गॾु वञा सुभान अल्लाह से मखदूम साहब उठी बीठो मखदूम सरवरी उठी बीठो फरमायूं ऐ मुरीदो हिन वक्त दुनिया ते मूं जहिड़ो पीर न आहे हिन जहिड़ो मुरीद न आहे सुभान अल्लाह जंहिंजो एॾो कामिल पुख्तो यकीन आहे अल्लाह पंहिंजे मुर्शिद में फ़ाइदो हिनखे रसंदो फ़ाइदो हिनखे पहुचंदो त मुंहिंजा प्यारा दोस्तो उहे माण्हू ॾिसी चवण लॻा अञा बि चवे थो मुंहिंजो पीर कामिल आहे मुंहिंजे पीर जहिड़ो को पीर न आहे हे 11 बच्चा विया हलिया घरवारी वई हली संदसि वारो लॻो पियो आहे अर्ज़ कई मुंहिंजा पीर कामिल मां बि हाज़िर आहियां पर तुंहिंजी सवारी मुंहिंजा पुट खाधा त मथे खां मुंहिंजी घरवारी मथे खां मां चाहियां थो त मूंखे पेरनि खां खाए साईं फरमायो ॻाल्हि साॻी आहे पर वाह मुरीद तुंहिंजी मोहब्बत अर्ज़ करण लॻो मुंहिंजा प्यारा पीरान पीर दस्तगीर शिकायल आया सिक हुई त मुर्शिद ईंदो तॾे ते ढो करे दीदार कंदुसि तरसाईंदुसि सुभान अल्लाह पर हे अचानक इम्तिहान अची वियो आहे मुंहिंजा सोना मां तो चवां त मूंखे पेरनि खां खाइण शुरू करे जेसि ताईं पेरनि खां खाईंदे खाईंदे अखियुनि ताईं पहुचे तेसि ताईं अखियूं अव्हां जे दीदार में हुजनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह आख़िर शींहं जे अॻियां ईअं लेटी पियो पेर अॻियां ॾेई मुंहिंजा प्यारा दोस्तो दीदार पीरनि जे पीर बादशाह जो पंहिंजे अखियुनि खे कराईंदो रहियो शींहं खाईंदो पियो अचे फ़क़ीर दस्तगीर जो दीदार कंदो पियो वञे सुहिणे बादशाह पीर फरमायो फ़क़ीर साहब छा ॻाल्हि आहे तकलीफ़ तोखे महसूस कान थी थिए अखियूं बि छुंबी कोन थो छा ॻाल्हि आहे फ़क़ीर साहब अर्ज़ कयो सुहिणे सचल तर्जमानी कई त अखियां बोलाला वञ बेवस लॻियां अखियां मुलाला वञ बेवस लॻियां है लॻियां मुर्शिद तेरे नाल अखियां मुलाला वञ बेवस लॻियां अखियां मुलाला वञ बेवस लगियां है लगियां सोहना तेरे नाल अखियां वो अल्लाह ला वन बे वस लगियां इन अखियां दा मुल्ला महंगा इन अखियां दा मुल्ला महंगा साईं तोले विकामल मासो रतियां बोला ला वञ बेवस लगियां है बेवस लगियां सोहना तेरे नाल लगियां मुर्शिद तेरे नाल अखियां मोला ला वञ बेवस लगियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐन अखियां दा तिब है नदरो इन अखियां दा तिब है नदरो तोले विकामल पटियां बद बद में थकियां पटियां बद बद में
थकियां थकियां बोला ला वन बे वस लगियां है पटियां बद बद में थकियां थकियां बोला ला वन बे वस लगियां साईं पार दरियाऊं है झोक रांझन दी पार दरियाऊं है झोक रांझन दी तर तर मैं तारू थकियां मैं तर तर है तारू थकियां थकियां बोला ला बन बे बस लगियां है बेवस लगियां साईं सचलो इन अखियां दी है चाल अजब साईं सचलो इन अखियां दी है चाल अजब हुण मैं इन्ना रमज़ान विच रखियां बोला ला वन बे बस लगियां है बेबस लगियां अखियां बोला ला वन बेबस लगियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बादशाह पीर फकीर जी मोहब्बत ॾिठी फरमायूं मुंहिंजी सवारी हेड़ा मुरीद ज़ाया न कबा सुभान हे त मन जा मुरीद सिर जे सौदे वारा फकीर मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह फरमायो मुंहिंजी सवारी शींहं खाई ॼाणंदो आहीं ऐं जिंदा सलामत ॿाहिरि कढी बि ॼाणी थो या न हीअं शींहं साईं ॾे निहारे फूंगारो जो हयो कुराड़ी कुराड़ो 11 पुटनि समेत ॿाहिरि बीठा हा सुभान अल्लाह। हीअं मजमू बीठो उन्हनि माण्हुनि ॾे निहारे चयूं अदा मूं अव्हां खे ॿ टे महीना अॻु में पे चयो त मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर नवा मुझे पीर जड़ो कंजो पीर न आ दर खोड़ मगर दस्तगीर नवा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सभी मानू हैरान थी विया वाकई फकीर साहब जी बुद्धो सी तीअं ॾिठो वाह जो पीर वाह जो कामिल दस्तगीर फकीर चयो पोइ देर न कयो झुकी वञो हेड़ा मोती वरी अलाए नसीब थियनि या न हेड़ो कामिल वरी तव्हां खे मिले अलाए न रहियो अथई रात सुबुह वेंदई साधिरी लूअ लूअ मज लतीफ़ चए कर इन्हनि जी तात हीअ जोगियनि संदी ज़ात ॿिए भेरे भाग मिलई जा आहिनि ओता कुन में ताकी साणनि और ॾॾ भेरा ॾींहं में पाण मथां घोर पोया जे हिंगलोर त करम मिलंदई कापड़ी सुभान अल्लाह। फकीर साहब खां पुछूं छा थो खपई के भला तो जहिड़ो मुर्शिद आहे सभु कुझु आहे पर रोज़ दुआऊं घुरंदो आहियां त अव्हां जे नाने मदीने जे मीर जो दीदार थिए रोज़ चवंदो आहियां मुंहिंजा हाल हबीब खे सबा सार कजां मुंहिंजो हाल हबीब खे सबा सार कजां
ऐ बन भरियो आहियां वाला ऐ बन भरियो आहियां वाला मुरसल मोन मट जाम जहाल हबीब खे सबा सार कजाम जहाल मुजहाल हबीब खे सबा सार कजाम। मुझे बादशाह पीर फरमायो कुराड़ा अज रात मुझे नाने जो तव्हांखे दीदार थींदो। सुभान अल्लाह। बेड़ा पार थींदा। कुराड़ी के फरमायूं कुराड़ी तोखे छा खपे? अर्ज कई पीरन जा पीर तो जड़ो पीर मिली वियो आ जरूरत काने पर जे मेहरबानी था कयो त मुखे अम्मा खातून जन्नत जो दीदार करा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये कमरो आ साईं फरमायो माई साहबा वञ इन कमरे में वञ तोखे सैयदा तैयबा ताहिरा खातून जन्नत जो दीदार थी वेंदो। सुभान अल्लाह। केर अम्मा खातून जन्नत। एक रात जो मदीने जा साईं तकरीर पिया फरमाइन कचेरी हले पई। साईं फरमायो अज बुधो त बुधायां तव्हांखे सुलेमान जी शहजादी जो हिकिड़ो वाक्यो। असाबन सगोरन अर्ज कयो सोना बुधायो। मदीने जे मीर फरमायो सुलेमान अली सलाम जी शहजादी जई वक्त में उन जी शादी थी तो उन जे दामाद उन जे नाठीअ न्याणे खे सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे नाठीअ खे न्याणे खे जेको ताज पारायो हो उन में 900 कीमती हीरा लॻल। सुभान अल्लाह। फरमायूं जेका पंहिंजी न्याणी खे जैज़ में जुती ॾिनऊं उन ते बि अलाए कई 100 हीरा मोती जुड़ियल हा। वॾो ॾेज ॾिनऊं तकीर डिगी थी मौला अली साईं देर सां आया। अम्मा खातून जन्नत फरमायो हसनैन जा बाबा अज देर लगी छा ॻाल्हि पान फरमायूं हसनैन जी अम्मा मुझे मदीने जे मीर जी शहजादी अज तवां जे बाबे साईं बजीब ॻाल्हियूं ॿुधायूं जंहिंमें हिकु ॻाल्हि हज़रत सुलेमान जी शहजादी जी बि निकिती। सुभान अल्लाह। अम्मा खातून जन्नत फरमायो हैदरे करार मुखे ॿुधायो हज़रत सुलेमान जी शहजादी जो ज़िक्र कीअं निकितो। साईं फरमायो तवां जे बाबे साईं फरमायो त सुलेमान जे न्याणी जी जॾहिं शादी थी त पाण पंहिंजे न्याणे खे जेको ताज पहिरायूं उन में 900 कीमती हीरा लॻल हा जेका सिर्फ़ पंहिंजी न्याणीअ खे जुती पारायूं उन में बि सवन जे तइदाद हीरा मोती जवाहर लॻल हा। अम्मा खातून जन्नत खामोश थी वई आ त हैदरे करार सोचींदो हूंदो त सुलेमान अली सलाम रुए ज़मीन जो बादशाह मदीने जो मीर बिनी जहाननि जो मालिक आ सभिनी नबियनि जो सरदार अॻवान आ पंहिंजी न्याणी खे अहिड़ी जुती न ॾेई सघियो अहिड़े पंहिंजे न्याणे खे अहिड़ो ताज कोन पहिराए सघियो। अलाए हैदर छा सोचींदो रात जो दुआ थी घुरे मुंहिंजा मौला मुंहिंजे शान जो इज़हार अॼु हैदर जे साम्हूं करे ॾेखार। सुभान अल्लाह। मां केरु आहियां मुंहिंजो बाबो केरु आहे मुंहिंजो शान चाहे। हज़रत मौला अली शेरे खुदा तो फरमाए मां रात जो सुतो पियो आहियां ॾिसां थो त बिहिश्त जा दरवाजा खुला आहिनि हिकिड़ो अहिड़ो बंगलो आहे उन बंगले जे तख़्त ते हिकिड़ी शहजादी वेठी आहे जंहिंजे मथे मां नूर जूं लाइटूं आहिनि जंहिंजे चहिरे मथां नूर जूं लाइटूं आहिनि ॿिन्ही पासे नूर ई नूर आहिनि। तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का तू है ऐने। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौला अली साईं तो फरमाया तख्त ते शहजादी वेठी आ हूरूं इर्दो गिर्द बीठियूं आहिनि ॿियूं बि कई शहजादूं बीठियूं आहिनि पर हिकिड़ी शहजादी आ जंहिंजे हथ में मोर जा पर
उहा उन शहजादी खे पणखे वांगर हीअं झल झल पई हणे हवा जी हवा हणी रही आहे हवा हणी रही आहे ऐं चवे पई शहजादी दुआ घुर त मुंहिंजी हीअ अभरी ड्यूटी तुंहिंजे दरबार में क़बूल पए सुभान अल्लाह हज़रत मौला अली शेर खुदा जो फरमाया अॻिते वधी हिकिड़ी शहजादी खां पुछो त हीअ जंहिंजे हथ में मोर जा परन हवा हणी रही आहे उहा केरु आहे ऐं जेका तख़्त ते वेठी आहे या केरु आहे तो उन शहजादी चयो त तव्हां कोन था सुञाणो हे मदीने जे मीर जी शहजादी आहे जेका तख़्त ते वेठी आहे जेका ग़ुलामी ॾेई रही आहे जेका ख़ादमियाणी आहे जेका नौकरियाणी बनी पई आहे जेका चवे पई त ख़ातून जन्नत हीअ मुंहिंजी ड्यूटी क़बूल पए अव्हांजा आशिक़ हज़ार असांजी यारी क़बूल पे शल अव्हांजा आशिक़ हजार असांजी यारी क़बूल पे शल असुल खां आया अव्हांजी बानी असुल खां आया अव्हांजी बानी हीअ बानी क़बूल पे शल अव्हांजा आशिक़ हजार असांजी यारी क़बूल पे शल सुभान अल्लाह सुभान अल्लाह हैदर करार तख्त ते वेठल जेका शहजादी आ मदीने जे मीर जी शहजादी खातून जन्नत आ जिनके हथ में मोर जा परन हवा हणी रही आ सुलेमान जी शहजादी आ सुभान अल्लाह सुलेमान अली सलाम जी शहजादी आ जेका खातून जन्नत जे दरबार में दरबान बनी बीठी आ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत मौला अली शेर खुदा फरमाए तो जी अख खुली मां खातून जन्नत खे सलाम कयो तो वाह महबूब जी न्याणी खुदा तो खे वाजो नवाजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया जो सब शहजादों तुझे दर जो नौकरियां अल्लाह अल्लाह दरबानियुल अम्मा खातून जन्नत रदी अल्लाह ताला अन्हा जेका औरतन जे ला शरीयत जो नमूनो बनाए खुदा मोकिलियो एडी रसूलुल्लाह जे शरीयत जी पासबानी एक दफो मदीने जा मीर आया फरमायूं खातून जन्नत जडा खां तुझी शादी थी वई आ जडा खां तू पंहिंजे घर आई आई असांजो घर इं तो लगे त का शय कान रही आ असांजे घर जी तू रौनक हुया मुंहिंजी न्याणी तू हली आई आहे घर में वो मज़ो ही कोन रहियो आ खातून जन्नत तुझी अम्मा उम्मुल मोमिनीन खदीजा भी छड़े वई तू भी हली वई आ जिए तमू अग में अवां के सुने महबूब जी जुदाई जो हजरत बिलाल जे जरिए शेर बुधायो पर दोस्तन जी फरमाइश आ तो वो अज वरी भी थी सुभान अल्लाह सलात के भेरो जो तवां जी खिदमत में अर्ज किया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दिल भी वही दिल पर भी सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल भी वही दिल पर भी लो कि सूर बई दिल भी वही दिल पर भी लो कि सूर बई है चाहे मारिन चाहे जारिन
चाहे मारिन चाहे जारिन अल्लाह मु कयूं मंजूर बई दिल भी वही दिल पर भी नो कि सहाय है सूर बई अल्लाह अल्लाह है चाहे मारिन चाहे जारिन चाहे मारिन चाहे जारिन मु कयूं मंजूर बई दिल भी वही दिल पर भी नो कि सहाय है सूर बई अल्लाह 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 है खास खिदमत मेरा थे खास खिदमत मेरा यूं थे अल्लाह चंद चोदिया माहस खास खिदमत मेरा यूं थे अल्लाह चोदही माहस है दरत दरबानियूं डिठम पल पल परी हूर बई सुभान अल्लाह सुभान अल्लाह है दरत दरबानियूं डिठम पल पल परी हूर बई हाणे चाहे मारिल चाहे जारिल अल्लाह मु कयूं मंजूर बई दिल भी वही दिल पर भी वो कि सहाय सूर बई है दिल भी वही दिल पर भी वो ये सहाय सूर बई है पहलवानन जू पचू लायो लड़ाई में विझला पहलवानन जू पचू है खणी खुमार जाना कयूं नजर सूरज शाखूं झकियूं कुमाणू कमर तारा कचूं ताए बचा मुझो देखी दे दिल बर पो झको चोहर मुझे जान बजे तजमाल सी सुभान अल्लाह हूँ था पलानी नो हूँ था पलानी न मुझो हियो थो हीनो थिए तगमारू तो बरवा हुत वेठा जत जड़ीनो हाणे मुझो नाल पुनो प्यानीन मेली बारो चिए बोली कयूं अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह है पहलवानन जू पचू अदा लड़ाई में विझल जंग में जाना फिरूं भाला हनन भरपूर बई ओ जंग में जाना फिरूं
बई हाणे चाहे मार चाहे जार चाहे मार चाहे जार मूं कयो मंजूर बई दिल भी वई दिल पर भी वियो कि सहाई है सूर बई अल्लाह अल्लाह सुभान दिल भी वई दिल पर भी वियो कि सहाई है सूर बई है पेच पाए मजी पसा अला काबू विधम का कुल करीब पेच पाए मज पसा अला काबू कयम का कुल करीब है मन मेरियम महबूब सां जियां में कुंडिया जा सिन बई सुभान है मन मेरियम महबूब सां जियां में कुंडिया जा भूर बई हाणे चाहे मेरियल चाहे मारियल अदमू कयो मंजूर बई दिल भी वई दिल पर भी वियो कि सहाई है सूर बई दिल भी वई दिल पर भी वियो कि सहाई है सूर बई अल्लाह इश्क अहमद उम्र सारी अल्लाह नितरुआर मरत फुड़ा इश्क अहमद उम्र सारी अल्लाह नितरुआर मरत फुड़ा मोहब आए मोहब्बत कजम मीसा कखा मगरूर बई अल्लाह सुभान अल्लाह हाय मोहब आई मोहब्बत कजम मीसा कखा मगरूर बई हाणे मिल मोहम्मद वण ॾिठे मां अॼु सफ़र ते पियो वञां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बस खयो सभु ॿार पंहिंजा अल्लाह दूर पर ते पियो वञां मिल मोहम्मद वण ॾिठे मां अॼु सफ़र ते पियो वञां है केर मूसा अग भरो थी अल्लाह मिट छॾे ही जान मोटिया है वॾा बण बणकार जवाबो जुतो नाग सुजल नीला अदियो अब्दुल लतीफ चेबो तो कया है कलिन हीला जितो कुड़मन कबीला उतरे पर रस जरा पर वॾा बण बणकार जा जित पानी खयम न जबल जिलदायूं करे तुख ॾेखारे ता लगन लुकूं लतीफ़ चे माजूरल मथो उतो तोड़ो ओ जित हूं जसो है कली अल्लाह सुभान अल्लाह है केर मूसा
अग भरो थे अदा मिट छड़े ही जान मोटिया अज घर घड़ी जो हित छड़े मां असली घर दे प्यो वञो घर घड़ी जो हित छड़े मां असली घर दे प्यो वञो हाने आई मुश्किल केर टारे बस मोहम्मद तो बिना समर जनी नसान अदा हो तो हम आए तीत में जवान करे छेज छपर में पुनल ईंदो पान पोथी दीरी जरहान लाजे मजलतीफ चाहिए सुभान अल्लाह सुभान अल्लाह परमाणु मुवे खबात तकड़ कन तमाम खण खण वाई बात में मंदल कन मुकाम लटे लोढ़ लतीफ चे वो लटो कन लीलाम पो मोट मदीने जा जाम आसी तुझे सुरी सुभान अल्लाह परमाणिक मिट संदो मुझो ऊंदाई में सोझरो में हशर वे हिसाब में वो छदे नवे दो पो सारियों सदक दो ओ मुझो कोई हारो के चधणी पर बारों चा ब्या भी खड़ो अला मुझो पुनो सुर सफल चांगे ते चढ़ी करे कंदो बर मिली हल पो मथा माजूरन अदा हो तो धरी दुम हथड़ा अल्लाह अल्लाह सुभान पर जत सब जवान मगर पहलवान है कणो शरवे हिसाब में पुनली दो पहलवान पोए छुटंदो सारो जहान आर्य जे एहसान सी आई मुश्किल केर टारे बस मोहम्मद तो बिना अज को बिना है साण संगती एड़े तरते प्यो वञा बस खयो सभी बार पैजा अल्लाह दूर परते प्यो वञा मिल मोहम्मद वण डिठे मां अज सफर दे प्यो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह से मुंहिंजी अवांजी हाज़िरी कबूल जेको वाक़ियो छॾियास मदीने जा साईं आया हज़रत मौला अली साईं घर में मौजूद न हुआ फरमायूं मुंहिंजी शहज़ादी अज दिल थी घुरे त वरी असांजे तॾे खे हली रौनकूं बख्श आहा सुभान अल्लाह वापस घर हल ओ मुंहिंजी पाक शहज़ादी अवां खां बाद घर जो मज़ो ई अजीब थी वियो आहे सुभान अल्लाह अम्मा खातूने जन्नत जे अखियुनि में गोड़ा अची विया मदीने जे साईं जे अखियुनि में गोड़ा हज़रत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खातूने जन्नत अर्ज़ थी करे त मुंहिंजा बाबा अवां जेको मूंखे हुकुम पिया कयो त वापस घर हल वापस हल
इहो हुकुम नबी हुअण जी हैसियत सां आहे या बाबे हुअण जी हैसियत सां आहे? सुभान अल्लाह 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 बाबा अम्मा तुंहिंजो इल्म मुंहिंजा महबूब मुंहिंजा बाबा इहो हुकुम नबी हुअण जे हैसियत सां आहे त पोइ हाणे थी हलां सुभान छो त रब जो हुकुम आहे जॾहिं मुंहिंजो हबीब सॾु करे त नमाज़ बि छॾे ॾियो सुभान अल्लाह मुझे महबूब जे पुठियां पुठियां हलो मुझे हबीब जो हुकुम मञो मुझा बाबा अज अजा जो हुकुम जे नबी हुअण जे हैसियत सां आहे त पोइ देर न आहे पहिरियों उघाड़े हलो पर मुझा बाबा जेकॾहिं अवां जो बाबे हुअण जे हैसियत सां हुकुम आहे त अवां जी शरीयत थी चवे त पंहिंजे घर वारे जी इजाज़त खां बग़ैर घर खां ॿाहिरि कदम न रखो वाह वाह सुभान अल्लाह मुंहिंजा बाबा अॼु हैदर सुहिणो कोन्हे जॾहिं ईंदो त इजाज़त वठंदासीं पोइ सुभान अल्लाह असां जी माउनि ऐं भेनरुनि जे लाइ हिकु पैगाम बाबा तव्हांजो हुकुम जेका माई जेका ज़ाल पंहिंजे मुड़ुस खां बग़ैर इजाज़त निकिरे थी उन जे मथां ख़ुदा जे मलाइकनि जी ख़ुदा जे रसूल जी लानत थी वसे अल्लाह ऐं मुंहिंजा बाबा मां हलण जे लाइ तयारु आहियां पर मुंहिंजो वर अचे हैदर करार इजाज़त ॾे त पोइ सुभान अल्लाह मदीने जे मीर फरमायो मुंहिंजी न्याणी केॾां वियो तुंहिंजो वर हैदर अर्ज़ कई सोना हाणे वियो आहे शायदि मस्जिद नबवी में सुतो हुजे सुभान अल्लाह मदीने जा साईं हलिया नबवी मस्जिद में आया ॾिसनि था त हज़रत मौला अली शेर ख़ुदा हिकिड़ो पत्थर आहे उन ते मथो रखी सुता पिया सुभान अल्लाह साईं जे पुठनि खे मिटी लॻी आहे ओ मां मदीने खे जन्नत चवां छो न वा मां मदीने खे जन्नत चवां छो न वा मदीने जी मिट्टी यारो सोनवा मदीने जी मिट्टी यारो सोनवा मां मदीने खे जन्नत चवां छुनवा वह मिट्टी मुबारक जो उर्दू वालों तो फरमाया न हो आराम जिस बीमार को सारे जमाने से उठा ले जाए थोड़ी खाक इनके आस्ताने से मदीने जा सही मच्छर खां वेठा वारन में ही आंगरियों खान लगा फरमायूं कुम या अबा तुराब ऐ मिट्टी वारा जवान उठ जाग सुभान अल्लाह मौला अली सैद फरमाया यकदम मुझे अखियों खुलियो सुभान अल्लाह मुझे चेहरे जे सामने सुने महबूब जो चेहरो सुभान अल्लाह ओ मुडे नैन खणी मुझा दिल बर खिलवा मुडे नैन खणी मुझा दिल बर खिलो ब्या बि खोड़ पुनल मुझो तू आ पुनल वो मुडे नैन खणी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने जा साईं बस तेरा निहारी दा वो ये पियो चवंदो त किथां जा यार परदेसी किथे धाड़ो हणण वाई दिलियूं जगह में खुटियूं हई छा जो दिल मुंहिंजी खसण वाई वरी साईं नूरदीन जो माइट साईं जो गोठाई पांधन जोख्यो नूरदीन सुञाणो साईं जो गोठ जो शायरा पांधन जोख्यो
और मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो साईं तो फरमाए दो कजल अखन में मारण जिया निशानी जिया बाज को पखन में मारण जिया निशानी जिया बाज को पखन में मारण जिया निशानी। मदीने जा साईं अची वेठा हीअं जो मुंहिंजी नज़र पई मुंहिंजो अंग अंग ठरी पियो। सुभान अॼु मूंखे महबूब जाॻाए मूंखे महबूब नओं ख़िताब ॾिनो आहे अबू तुराब। सुभान अबू तुराब जो ख़िताब साईं तो फरमाए उन खां बाद मूंखे माण्हू अली चवंदा हा या मूंखे ॿिए कंहिं लक़ब सां हैदर सां मुश्किल कुशा सां पुकारींदा हा। मूंखे उहे लक़ब एॾा कोन वणंदा हा जेतिरो मूंखे अबू तुराब वणंदो हो। सुभान अल्लाह त मुंहिंजे मिठे महबूब मुंहिंजो नालो रखियो आहे नूं। सुभान अल्लाह मिट्टी वारो जवान अबू तुराब मुंहिंजा प्यारा साईं फरमायो अली अॼु तो में कम पियो आहे मुंहिंजा महबूब वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक रब तुझे दर जो डस ॾिनो आहे ये वो दर है जहां शाहे ज़माना सर झुकाते हैं। मुंहिंजा महबूब सब झोलियूं अवां जे दर ते झलियो बीठा आहिनि सब गदागर फकीर अवां जे आसरे। मुंहिंजा महबूब मां केर आहियां जो अॼु मां अलीअ में अवां जो कम पियो आहे। मदीने जे मीर फरमायो हैदर मां आयो आहियां इलाही ॾींहं थी विया आहिनि मां पंहिंजी न्याणी खे वठण आयो आहियां त वापसि मुंहिंजे घर हली ॿ टे ॾींहं रहे। मुंहिंजा महबूब कुर्बान वञा अकेली ख़ातून जी जन्नत न मां हैदर खे बि पाण सां गॾु वठियो हलो जेतिरा ॾींहं अवां जी शहज़ादी उत हुजे शहज़ादी अवां जे घर जी रौनक बनी रहे त मुंहिंजे अखियुनि जी अवां जो दीदार रौनक बनियो रहे। मां अवां जो दीदार कयां मां अवां जी ख़िदमत कयां। मुंहिंजा महबूब मां इजाज़त ॾियण वारो केरु आहियां असांजे सिर बचन जा मालिक आहियो तव्हांजी मर्ज़ी। मुंहिंजे महबूब फरमायो न मुंहिंजी ख़ातून जन्नत अॼु अहिड़ो जवाब ॾिनो आहे जो मुंहिंजी उम्मत जे औरतुनि जे लाइ हिकिड़ो इबरत जो निशान आहे। मुंहिंजी ख़ातून जन्नत थी फरमाए बाबा जे बाबे हुअण जी हैसियत सां हुकुम आहे त मां हैदर जी इजाज़त खां बग़ैर न हलंदुसि। अल्लाह अम्मा खातून जन्नत रदी अल्लाह ताला अन्हा अल्लाह साईं शाल असांजे माउनि ऐं भेनरुनि खे मदीने जे मीर जी शहज़ादी प्यारी पाक अम्मा खातून जन्नत जो किरदार नसीब फरमाए। आमीन आमीन नेक अखलाक नसीब फरमाए। आमीन अल्लाह साईं असांजे माउनि भेनरुनि खे अम्मा खातून जन्नत जे नक्शे कदम ते हलण तौफ़ीक़ अता आमीन जेके मूं ज़िक्र कया उन्हनि जे सदके रब असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। आमीन रब असां तव्हां सभिनी जा बेड़ा पार फरमाए। मुझे दर दवंदी दिल रो नखणो जे हो अचनी नथा तपमा छा कयां सुभान मुझी दर दवंदी दिल रो न घणो जे हो अचनी नथा तपमा छा कयां ओ कई कासदका गनिया पमुकम जे हो पुजनी नथा तपमा छा कयां जे हो पुजनी नथा तपमा छा कयां तो पाण वञी दिल फासाई कुर्बन में कुही वही कास आई कुर्बन में कुही वही
वही कहाँ साई रुआ थो थोरो या घणो है रुआ थो थोरो या घणो अज मुर कनी न थो तप मां छा कयां अज मुर कनी न थो तप मां छा कयां मुझी दर्द वदी दिल रो न घणो जे हो अचनी न थो तप मां छा कयां बेवस त उठन बार छॾिया असां यार जे वस इख्तियार छॾिया असां यार जे वस इख्तियार छॾिया गरंदो थो वञी कंहिंजी गणचन में गरंदो थो वञी कंहिंजी गणचन में अज ॾिसणी नथो तप मां छा कयां कहिड़ा हाज सफ़र जा हाल थिया सजणनि खे ॾिठे केसाल थिया सजणनि खे ॾिठे केसाल थिया ओ नकी दम थो वञे नकी गम थो वञे भई खुटनी नथो तप मां छा कयां जे खुटनी नथो तप मां छा कयां मुंहिंजी दर्द वदी दिल रो न घणो जे हो अचनी नथो तप मां छा कयां सुभान दोस्तों हिकिड़ो शेर आऊं अॻ में जज़्बात में पढ़ियो किथां जा यार परदेसी असल में मजाज जो शेर आहे ज़हन ते अचानक अची वियो उन में जेके लफ़्ज़ आहिनि उहे मदीने जे साईं जी तरफ़ निस्बत वारा न आहिनि जीअं धाड़ो आहे या अहिड़ी शइ आहे ये मजाज में आहिनि मोहब्बत जे अंदरि आहिनि साईं करीमनि जे तरफ़ इन जी का बि निस्बत न आहे न पंहिंजी अहिड़ी नियत आहे या नबी